कराची तालीम खाते सिंध जे HR सेक्शन में वॾी स्कैंडल जो इंकशाफ थियो आहे। तालीम खातो सिंध जे HR सेक्शन में वॾी स्कैंडल जो इंकशाफ थियो आहे। तालीम खाते पारां सिंध में 4,353 प्राइमरी टीचर्स भर्ती किया विया। बायोमेट्रिक लिस्ट में 6,183 उस्तादनि जी रजिस्टर्ड थियण जो इंकशाफ थियो। कराची ईस्ट में 284 उस्ताद भर्ती थिया, पर रजिस्ट्रेशन लिस्ट में 474 उस्तादनि जा नाला अची विया। मलीर में 373 उस्ताद भर्ती किया विया, पर बायोमेट्रिक लिस्ट में 377 उस्ताद रजिस्टर्ड थिया। जामशेद ज़िले में 584 उस्ताद भर्ती थिया, पर रजिस्ट्रेशन में 687 उस्तादनि जी कई वई। कश्मीर में 584 उस्तादनि खे भर्ती कयो वियो। बायोमेट्रिक लिस्ट में 688 उस्ताद रजिस्टर्ड कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।